नाज़रीन, यकतारे ऐं चपड़ी के बेताज बादशाह जलाल चांडियो जेतोणीक असांजे विच में मौजूद न आहे, पर संदसि ॻायल गीत अॼु बि सिंध के झर जंग में ॿुधा वञनि था। जलाल चांडिये खां हूअं त केतिरनि ई फ़नकारनि सगा बदिराए ॻाइण जी शुरूआत कई आहे ऐं नालो कमायो। अहिड़ो ई सखर पुलिस जो एहलकार इस्माइल चांग उर्फ़ जलाल चांडियो आहे, जंहिंजो रूप ऐं अंदाज़ बिल्कुलु जलाल चांडियो जहिड़ो आहे। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद चनो। यकतारे ऐं चपड़ीअ जो मशहूर फ़नकार जलाल चांडियो जोतणिक असांजे विच में मौजूद नाहे, पर संदसि ॻायल गीत अॼु बि सिंध जे झर जंग में ॿुधा वञनि था। जलाल चांडियो खां हूअ त केतिरनि ई फ़नकारनि सगा बदिराए ॻाइण जी शुरूआत कई ऐं नालो कमायो। अहिड़ो ई सखर पुलिस जो एहलकार इस्माइल चांग उर्फ़ जलाल चांडियो, जेको आहे त सखर पुलिस जो एहलकार, पर खेनि रूप ऐं अंदाज़ बिल्कुलु जलाल चांडियो जहिड़ो अथसि। जलाल चांडियो जे इश्क खेसि अहिड़ो त आशिक़ बणाए छॾियसि जो जलाल चांडियो जहिड़े साॻी पोशाक, नेड़ ते हीरनि सां भरियल टोपी, शहपरनि जी बनावट, हू बहू जलाल चांडियो जहिड़ो मख़सूस अंदाज़ जे करे दोस्त तोड़ी पुलिस ऑफिसर खेसि जलाल चांडियो ई सॾनि था। इस्माइल उर्फ़ जलाल चांडियो मोटरसाइकिल ते हुजे या ड्यूटीअ दौरान पुलिस मोबाइल में हुजे, हू जलाल चांडियो जा गीत वॼाए ऐं पंहिंजे आवाज़ में वॾे वाक़े ॻाईंदो रहे थो। मेहमान तुझे के मोहब्बत हमारे जो जट टुकुर खा जट की आमद बाल की बाजत यही तब जलाल मर्ज़ इश्क जो कोई मुझे जान में रग रग में घिरी वियो। पोइ माउन जी पोई न छड़ी, पाण भी गायम मोटरसाइकिल मुझी हुई, उनमें टाइप विधम लाउड विधम, पोइ उन खां सवा फ़नकार उन में जेको फ़नकार ॿिया आहिनि या उस्ताद खां सवा मां कंहिंजो बि न ॿुधुमि, उहो ई ॿुधंदो रहियुसि। पोइ सॼो जेको बि आहे मुल्क में दोस्त पिरी पिया जेके मूं त ईअं आशिक़ थी अचे, तूं जलाल जन मुयो न आहे, जलाल तूं बीठो आहे। मुंहिंजी हमशिकिल जलाल सां लॻे पई, हमशिकिल मुंहिंजी सां लॻे पई, जिथां बि गुज़रां पियो नंढो वॾो ॿार जलाल थो वञे, पोइ जलाल जलाल मुंहिंजो नालो पइजी वियो। मुंहिंजे आसरनि ताईं बि नालो जलाल ई पइजी वियो। जो मुंहिंजी ड्यूटी आहे, मूंखे न मिल गया त मां जो अदाकार फ़नकार थियो आहे। पहिरियां मुंहिंजी मोटरसाइकिल में टैप हुई, पोइ जॾहिं वरी किथे बि वेंदो पोइ गाॾी में मोबाइल में टैप ईंदी। मां वरी उस्ताद जलाल ई ॿुधंदो आहियां, जंहिंमें चयो अथईं रोड दिल्ली जरा फटिजी पिया, रोई थी जल से मटिजी आहे। चए थो ओ रोन दिलड़ी जरा फटिजी पिया, ओ रोन दिलड़ी जरा फटिजी पिया, रोई थी जनाल से मटिजी, ओ रोई थी जनाल से मटिजी विया। इस्माइल चांग ॻाइण जे शौक़ में सॻो त जलाल चांडियो खां बदिरायो, पर हुन न का राग जी सिख्या वरिती, न ई ॻाइण खे रोज़ीअ जो ज़रियो बणायो। सखर पुलिस मोबाइल जो ही ड्राइवर पुलिस एहलकार इस्माइल चांग, जंहिंखे रूप ऐं बनावट जलाल चांडियो त ज़रूरु बणाए छॾियो आहे, जो संगत तोड़ी पुलिस एहलकार ऑफिसर प्यार ऐं मोहबत में जलाल चांडियो करे सॾनि ऐं पुकारनि था। कैमरामैन रफ़ीक खरोस सां गॾु शाहिद चनो, आवाज़ TV न्यूज़, सखर।